नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी में ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में जस्कम कारकुननि पारां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते पुलिस चढ़ाई ऐं संदसि भाउ तोसीन खान कुरैशी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कामरेड अली गौहर ख़ासकेली, सदाकत जुमन, आशिक अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौक़े ते अली गौहर ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ही हिकु साज़िश तहत रियासती दहशतगर्दी तहत सिंध अंदर क़ौमी अॻुवान कारकुननि खे खंबी गुम कयो वञे पियो। इन्हनि चयो त जस्कम चेयरमैन जे घर पुलिस ऐं रियासती इदारनि जी बिला जवाज़ चढ़ाई करे तोसीन खान कुरैशी खे गिरफ़्तार करे पुलिस पंहिंजे पत वाखी करे छॾी है। तोसीन खान कुरैशी क़ौमी कारकुननि जे बिला जवाज़ गिरफ़्तारी जी जेतिरी मज़म्मत कजे इहा घटि आहे। इन्हनि चयो त तोसीन कुरैशी खे बिला देर आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।